नाज़रीन, मुल्क में कोरोना वायरस सबब 104 ॼणा फौत थी विया आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर मुदस्सर राजपूत। जी मुदस्सर, छा तफ़सील आहिनि? जी, जीअं त नेशनल कमांड ऑपरेशन सेंटर पारां NCSC पारां जारी कयल जेके अंगअखर आहिनि उन मुताबिक़ गुज़िरियल 24 कलाकनि जे अंदरि 104 अमात रिपोर्ट थियूं आहिनि ऐं इन सां गॾोगॾु जेके 104 अमात रिपोर्ट थियूं आहिनि उन मां 43 ॼणनि जी जेकी अमात आहिनि उहे वेंटिलेटर ते रिपोर्ट थियूं आहिनि। NCSC पंहिंजे अंगअखरनि में इहो ॿुधायो आहे त हिन वक़्तु जेकी सूरत आहे पॉज़िटिव केसिस जे हवाले सां जेके मुस्बत कोरोना जा केसिस आहिनि उहे गुज़िरियल हफ़्ते जी भेट में उनमें सूरत हाणे घटि थींदी थी वञे। जेकी शरह आहे वो 8 जे लॻभॻि जो शरह रिपोर्ट पई थिए। त गुज़िरियल हफ़्ते इहा शरह 11 पॉइंट ताईं बि वई हुई। ऐं नेशनल कमांड ऑपरेशन सेंटर इहो ॿुधायो आहे त पंहिंजा में त हिन वक़्तु जेके वेंटिलेटर जी जेकी सूरत आहे उन मुताबिक़ पंजाब में 68% जेके वेंटिलेटर आहिनि उन्हनि ते मरीज़ मौजूदु आहिनि। लाहौर जे 68 जेके आहिनि उहे वेंटिलेटर परसेंट 68% जेके वेंटिलेटर आहिनि उन्हनि ते पेशेंट मौजूदु आहिनि। साॻी रीति खैबर पख्तूनख्वा में जॾहिं पिशावर वारे जेकी सूरत जिते गुज़िरियल हफ़्ते 70% जेके बेड्स आहिनि उते पेशेंट मौजूदु आहे, पर अॼु जे जेके अंगअखर जारी थिया आहिनि उन मुताबिक़ 37% जेके बेड्स आहिनि उन्हनि ते पेशेंट मौजूदु आहिनि। ऐं एक्टिव केसिस जी तादाद में बि काफ़ी घटिताई आई आहे। उन मुताबिक़ हिन वक़्तु 66,377 जेके आहिनि जेके एक्टिव केसिस हिन वक़्तु रिपोर्ट थिया आहिनि नेशनल कमांड ऑपरेशन सेंटर मुताबिक़। ऐं टेस्ट जेके आहिनि नेशनल कमांड ऑपरेशन सेंटर इहो ॿुधायो आहे त गुज़िरियल 24 कलाकनि जे अंदरि 41,771 जेके टेस्ट कराया विया आहिनि। मां तव्हांखे इहो ॿुधाइण चाहियां त इस्लामाबाद में हिन वक़्तु कल्ह हिकु डिस्ट्रिक्ट इंतज़ामिया पारां नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे जंहिं मुताबिक़ जेके जिम्स ऐं एक्सरसाइज़ जेके सेंटर्स आहिनि उन्हनि खे हिकु हफ़्ते लाइ बंदि करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। कल्ह NCSC जे इजलास में इहो फ़ैसिलो कयो वियो ऐं इन सां गॾोगॾु जेके तालीमी इदारनि ऐं ॿियनि जेके अहम फ़ैसिलनि बाबति इजलास मथे हफ़्ते थींदो। उन खां पोइ हिन हवाले सां तइ कयो वेंदो त जेके NCSC में जे मुताबिक़ जेके कोरोना जे हवाले सां कहिड़ा कहिड़ा उपाउ वरिता वञनि। जी मुदस्सर, अवां जी महिरबानी।